में 500 रुपया ऐसे तो खड़ी पर जनाब सजाद अल जमाली साहब ऐं 500 ताड़ी मुझे मेहरबान या ऑफिसर मुझा मोहसन ऐं अब हेल टाइम सां मलाखड़ो शुरू कराइबो टाइम सां ख़त्म कराइबो हरू भरू रात जी ज़रूरत कान्हे हथ पंहिंजी अटे दी सीधी आसिफ ज़रदारी वॾो बॉडी बिल्डर आहे ऐं सीधी नंढी ईड़ो आहे पितगड़ो आहे सख्त मुकाबलो है सरदारी पटे पियो वरी सीधी चंबड़ी आहे जे ॿेर जी डंगरी चंबड़ी वेंदी आहे जे ॿेर जी डंगरी चंबड़ी वेंदी आहे हथी को थियो अबाए घणा लोडा मेरे सीधी के कम न खराब थी वञे ए घणा लोडा दी ते ॿियो कम थी वेंदो न न ताड़ी ताड़ी सरदारी न कर ओज़ड़ो पादो आहे ओड़े पारे में कहीं में मरी में व्याई हुजे फर मरी हुजे न मिले इन सीधे के अॻियां रखबो त में मिली पवंदी वाह वाह राशिदी जमीन साहब महंगे जा 200 मोडन वाह सरदारी वाह ने गदा या मतलब गदा 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 100 सैकड़ों गदा ने 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 घोड़ा कर थियो ताड़ी वाड़े सीधी वाड़े सीधी और लाला पठान आई पहलवान कूलर दर्द जियो 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 ताड़ी लगातारी साई सीधी पानी बंद करे खूनी डाहरी अजय शफी मंदरंद शेरजान चाचड़ टेडी सीधी मोर होथी बोडो टेडी सीधी मोर होती बोटो भली जोड़ी है अवाम का पुछा तो तव्हांखे मलाखड़ो वणियो आहे अब मलाखड़ो वणियो आहे ये मलाखड़ो वणियो आहे त पोइ मौला जो नारो अहिड़ो हणो जेके अॼु न आहिनि सुभाणे तव्हांखां अॻे ॾींहुं नारा हैदरी नारा हैदरी नारा हैदरी ऐं ॿियो सुमरो साहब सिंधी बुट पोस्ट है अगे पोस्ट जे भी लिखो पीपीपी जनाब नौमान सुमरो साहब साईं सुमरो साहब जो तव्हांजा ऑफिसर वेठा आहिनि असांजे लाइ ख़ुशी आहे अब बटे कुर्सियों खूनी भी लग रहा है हथ भाजी अटे सीधी या मल जनाब वजीर अली खान पठान डीएसपी साहब के बनती वाह टेडी सीधी वाह 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 बरसीदी ओके 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 यानी यो ना है ओहो यो ना कारो होरे बिछवा ए बियो तुम्हारी कारो होरे बिछवा अब बड़ी बड़ी ताड़ी दी पहलवान मोर होती बोटो नवाब शाह मटियारी सीधी मटियारी हल अरे मथे चढ़ी रही रहो सीधी मथे चढ़ी रही रहो बच्ची वाह 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 घुमा थी बटरा घुमा बच्ची हल होती बोटे रेडियो सीता बुधण में पे वजन हल वाह वाह वाड़े सीधी वाह रोके वाड़े सीधी बड़ी बियो हल वाड़े सीधी इए उछलाई चढ़े हदा बोरो ऑफिसर वजीर अली खान पठान डीएसपी छोरा परे उन्हीं छोरा परे कर साहब उठी वञी दाद ॾिनो सीधीअ खे और पहलवान शफी मोहम्मद रिंद अचे वरी अचे लाला गुलाम सेन अब मलक जी रही त कान्हे न अचे लाला गुलाम सेन कयो
टेढ़ी सीधी खबर पई सख्त मुकाबला है फकीर के दादन अगे सेक्रेटरी है फकीर गुलाम अब्बास याद के दादन मला आगे वशीदी शीती पहलवान सीधी बच जाए वो सीधी बच जाए रश न गयो वडी गाल ए साईं जा सुनी वाह ने गड्डा सीधी बच वारे टेढ़ी सीधी वाह ए साईं जा सुनी बुटड़ा जरदारी नालो भलो थे जात बनी गई ये दाऊ नगर ओ जरदारी नालो आसिफ जात जरदारी हल्ली पंहिंजे भाउ जी डंडो न कयूं इहो डंडो हिनखे पुठीअ में इहो डंडो पुठीअ में तॾहिं हणनि टिनि चइनि थाणनि जा एस जो साहब वेठा आहिनि तो जमील साहब जो 200 ताईं जा 500 साईं सूमरे साहब जो मिली आहे ऐं खोसे साहब जा 200 तोखे मिली विया हूंदा निंढीड़ो आहे अञा अखियूं मस पटियूं आहिनि जेको खपती गुलर घुरंदो आहे कुती ॼामंदी आहे त चवंदा आहिनि मूंखे गुलर ॾिजाए तो शौक़ीन चवंदा त अखियूं पटे त पोइ ॾींदुसि हिन निंढड़ो आहे अञा अखियूं ख़ैर पुर जी पटियूं नहीं ये तो हर में तो वापस ईंदो पोइ नहीं थींदी वाह 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 बादरदारी हल घोड़ा हेड़े सीधी वाह वारे टेढ़ी सीधी खूनी डारी अने मन सुभाणे ईंदा वाह जमील मेंगल साहब 100 रुपया फीस दे गए लाला पठान के लिए जमील साहब आपकी बड़ी मेहरबानी कन्न बजाई सीधी जा मोबाइल भरे पियो 1000 रुपया मुनीर लाला गुलाम सिंह खूनी पट सीधी के सीधी जमीन ने हूंदो त खैर ना है सीधे पैर जमीन में हो गई पट घमा सौ जमील साईं मिली हो जमील मेंगर साहब 100 मिली पठान के वाह भाई खान लाशारी साहब नवाब शाह जो है उन्हें पठान के 100 मिल वाह टेढ़ी सीधी वाह टेढ़ी सीधी